अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ कुल्ल शैइन बिक़दर व गफ़र ज़ुनूबल मुस्तग़फ़िरीन ला सिय्यमा बिसहर वस्सलातु वस्सलामु अला खैरि खल्क़िही सय्यिदिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला वज़ीर लहु वला मुशीर लहु ला ज़िद्द लहु वला मिद्द लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु व अशहदु अन्न सय्यिदना व सनदना व तबीबना व तबीब क़ुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अफ़ज़लुल बशरि मुहम्मदुन अकमलुल बशरि मुहम्मदुन अतयबुल बशरि मुहम्मदुन अहसनुल बशरि मुहम्मद सय्यिदुल अव्वलीन मुहम्मदुन व सय्यिदुल आखिरीन मुहम्मद बदरुद्दुजा मुहम्मदुन शम्सुद्दुहा मुहम्मद खैरुल वरा मुहम्मदुन व नूरुल हुदा मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला जमीइ अहबाबिही व अस्हाबिही अजमईन खुसूसन अला अबी बक्र व उमर व उस्मान व अली रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी बआवाज़ बुलंद ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माशाअल्लाह अजीम उशान इज्तिमा पिंडाल मुकम्मल भरेला। इन कायनात में इंसान अमल कंदो, या मानू नेकी जो कम कंदो या मानू गुनाह जो कम कंदो। नेकी जो कम कंदो तो सजे कुल्हे वालो फरिश्तो उन जे आमाल नामे में नेकी लिखंदो।
गुनाह जो कम कंदो त खबे कुल्हे वारो फरिश्तो उन जे आमाल नामे में गुनाह लिखंदो। लेकिन हिकिड़ो अमल अहिड़ो आहे जंहिंजे करण जे करे सॼे कुल्हे वारो फरिश्तो बि लिखंदो आहे, खबे कुल्हे वारो फरिश्तो बि लिखंदो आहे। सॼे कुल्हे वारो फरिश्तो उन जे आमाल नामे में नेकियूं लिखंदो आहे ऐं खबे कुल्हे वारो फरिश्तो उन जे आमाल नामे मां गुनाहनि खे ड्राहींदो आहे। उहो वाहिद दुरूद शरीफ़ आहे। पाण खे हुजूर जो आशिक बि सॾायूं था। हिकु लेबल मथां लॻियल आहिनि देवबंदी हुजूर जा गुस्ताख़ आहिनि। अॼु ईअं बाबा से बुलंद दुरूद शरीफ पढ़ो जो अगलनि खे इहा ख़बर पए ते हुजूर जा ग़ुलाम आहिनि। बाबा बुलंद दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तौहीद की अमानत है सीनों में हमारे। उठंदे सुभान अल्लाह में सुस्ती करूं तो जल्दी दुआ घुराईंदुमि इंशाअल्लाह। सुभान अल्लाह में सुस्ती न थियणु खपे। बाआवाज़ बुलंद चओ सुभान अल्लाह। आखिर ताईं आवाज़ अचणु खपे सुभान अल्लाह जो। तौहीद की अमानत है सीनों में हमारे के कभी जालिम के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। वो अर्श के चिराग हैं, वो अर्श के चिराग हैं, मैं उनके कदमों की धूल हूँ। वो अर्श के चिराग है, मैं उनके कदमों की धूल हूँ। ए जिंदगी गवाह रह मैं गुलामे रसूल हूँ। अल्हम्दुलिल्लाह आज कोट वली मोहम्मद बुरडो में जलसा सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां है अजीम शान इज्तिमा। दुआ है त अल्लाह तबारक व तआला साथिन जी हिन मेहनत के मंजूर व मकबूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला तव्हां असां जी हाज़िरी के मंजूर व मकबूल फरमाए। अल्लाह तबारक व तआला हक़ सच ॻाल्हाइण अव्हां खे उन जे समझण ऐं असां सभिनी खे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरो ऐं बुजुर्गो, सीरतुन नबी जे हवाले सां ॻाल्हाइण चाहियां थो। इब्तिदा कयां थो इतां। सॼी काइनात खे रब साईं ख़ल्क़ियो। आसमानन के भी रब ख़ल्क़ियो, ज़मीनन के भी रब ख़ल्क़ियो, नूरी मखलूक के भी रब ख़ल्क़ियो, नारी मखलूक के भी रब ख़ल्क़ियो, जिन्नन फरिश्तन इंसानन के रब ख़ल्क़ियो, पखिन परिंदन जानवरन के रब ख़ल्क़ियो, समुंडन दरियान के रब ख़ल्क़ियो। पर रब जी समूरी ख़ल्क़त में बिनी जहानन जे सरदार जो शान सब खां मथे। सवा लखो नबी आया पर साईं जो शान, मदीने वाले साईं जो शान अल्लाहु अकबर कबीरा। तव्हां असां पाण खे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक सॾायूं था, हुजूर जो नौकर सॾायूं था। पर अफ़सोस जो हुजूर जे ॿुधायल नक्शे कदम ते ज़िंदगी बसर नथा कयूं। हेतिरो मजमूआ को खुश नसीब हूंदो जो बिनी जहानन जे सरदार जे ॿुधायल नक्शे कदम ते ज़िंदगी बसर कंदो हूंदो। हुजूर कहिड़ो तरीक़ो ॾिनो, हुजूर जे सहाबा कहिड़ो तरीक़ो ॾिनो। रब फरमायो मन युतिइर रसूल फक़द अता अल्लाह व मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द फाज़ फौज़न अज़ीमा। रब फरमाए थो
जंहिं मां अल्लाह जी ताबेदारी कई, मुझे महबूब जी ताबेदारी कई, उहो कामयाब आहे। रब फरमाए तो जंहिं मुझे रसूल जी ताबेदारी कई, ॼण उन मां अल्लाह जी ताबेदारी कई। हाँ, जंहिं मुझे महबूब जी ताबेदारी कई, हो डायरेक्ट जन्नत पुजी वियो। हुजूर जे सहाबन कहिड़ो सबक ॾिनो? हजरत अबू बकर कहिड़ो सबक ॾिनो? हजरत उमर कहिड़ो सबक ॾिनो? हजरत उस्मान कहिड़ो सबक ॾिनो? सोहणे अली कहिड़ो सबक ॾिनो? सोहणे हसन कहिड़ो सबक ॾिनो? सोहणे हुसैन करबला जे मैदान में पंहिंजी गर्दन कटाए कहिड़ो सबक ॾिनो? हजरत बिलाल मक्के जी गिरफ्तार धरती ते तलवारीअ ते सुम्ही तहां असांखे कहिड़ो सबक ॾिनो? इहो सबक समझण जी ज़रूरत आहे। साईं जन सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत कई। साईं जन सॼी ज़िंदगी पंहिंजी गर्दन, पंहिंजो चेहरो रब जे साम्हूं झुकायो। साईं जन सॼी ज़िंदगी वाजिबुल वजूद अल्लाह खे मञियो। साईं जन सॼी ज़िंदगी अल्लाहुल गुयूब अल्लाह खे मञियो। साईं जन सॼी ज़िंदगी मुख्तार कुल रब खे मञियो। साईं जन तव्हां असांखे सबक ॾिनो त इबादत जे लाइक़ अल्लाह हुआ, धीअर पुट ॾियण वारो अल्लाह हुआ, आसमाननि ज़मीनुनि खे ख़ल्क़ण वारो रब आहे, सिज खे रोशनी ॾियण वारो रब आहे, चंड खे चांडोकी ॾियण वारो रब आहे। साईं जन जो निमाज़ अल्लाह जे लाइ पढ़बी, रोज़ो अल्लाह जे लाइ रखबो, ज़कात अल्लाह जे लाइ ॾिबी, हज अल्लाह जे लाइ कबो, उम्रो अल्लाह जे लाइ कबो, खैर खैरात अल्लाह जे नाले ते कबी, बास अल्लाह जे नाले जी बास भी। हजरत अबू बकर भी इहो सबक ॾिनो, हजरत उमर भी इहो सबक ॾिनो, हजरत उस्मान भी इहो सबक ॾिनो, हजरत अली भी इहो सबक ॾिनो, सोने हसन सोने हुसैन भी इहो सबक ॾिनो, हजरत बिलावल भी इहो सबक ॾिनो, 1.25 लाख सहाबा भी इहो सबक ॾिनो। अॼु ॿुधायो त तव्हां असां मां निमाज़ जी पाबंदी घणा था कनि? अॼु ॿुधायो तव्हां असां मां रोज़नि जी पाबंदी घणा था कनि? अॼु ॿुधायो तव्हां असां जंहिंजो निसाब पूरो आहे, ज़कात केर तो हिसाब करे कढे? अॼु ॿुधायो जंहिंखे रब माल ॾिनो आहे, मिल्कियत ॾिनी आहे, उन जे मथां हज वाजिब थिए थो, हज केर तो करे? अॼु वाइदो कयो त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे ॿुधायल नक्श कदम ते ज़िंदगी बसर कबी। इंशाअल्लाह इन्नमल अमालु बिन्नियात, अमलन जो दारो मदार नियत ते आहे। इंशाअल्लाह इन नियत जो भी तहां खे अजर मिलंदो। हां, जो वाइदो कयो नमाज जी पाबंदी थींदी, रोज़े जी पाबंदी थींदी। हां, जेके अल्लाह सही इस्तिताअत ॾिनी आहे उहो ज़कात भी कढंदो, जेके अल्लाह सही माल ॾिनो आहे उहो हज भी कंदो इंशाअल्लाह। अल्लाहु अकबर कबीरा। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो, मुझा सहाबियो, मुझा उम्मतियो, तहां मां को कामिल मोमिन तेसी ताईं नथो थी सके। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो, तहां मां को कामिल मोमिन तेसी ताईं नथो थी सके जेसी ताईं उहो पंहिंजी आल औलाद खां वधीक, पंहिंजे अब्बे अम्मड़ खां वधीक, पूरी इंसानियत खां वधीक, पंहिंजी जान खां वधीक मां मोहब्बत सां मोहब्बत जेसि न करे, तेसी ताईं उहो कामिल मोमिन नथो थी सके। साईं जन वेठा हा, हजरत उमर आयो। हजरत उमर फरमायो, साईं मूंखे तहां ॾाढा प्यारा हो। साईं अब्बे अम्मा खां वधीक तहां प्यारा, साईं आल औलाद खां वधीक तहां प्यारा, साईं सॼी रब जी ख़ल्क़ियत में सब खां वधीक तहां प्यारा। साईं पर जेका मां उमर जी जान आ, मुंहिंजी जान मां उमर खे पंहिंजी जान तहां खां वधीक प्यारी आ। साईं जन फरमायो, उमर जेसी ताईं को मुसलमान पंहिंजी जान खां वधीक मूंसां मोहब्बत न कंदो, तेसी ताईं उहो कामिल मोमिन न आहे। जॾहिं साईं जन ईअं फरमायो, हजरत उमर फरमायो, साईं हाणे मां तहां सां पंहिंजी जान खां वधीक मोहब्बत कंदो। हा, ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो, उमर तू हाणे कामिल मोमिन थी वई। साईं जन वेठा हा, हिकु सहाबी आयो। साईं जन का सवाल कई, या रसूल अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं क़यामत कॾहिं ईंदी? साईं जन जो खुदा जा बंदा तू क़यामत जी कहिड़ी तैयारी कई आहे? चई साईं मुझे अमाल नामे में घणियूं नमाज़ूं भी कोन्हनि, मुझे अमाल नामे में घणा रोज़ा भी कोन्हनि, साईं मुझे अमाल नामे में अहिड़ियूं के नेकियूं भी कोन्हनि, साईं पर मां तहां सां ऐं अल्लाह सां पंहिंजी जान खां वधीक मोहब्बत कंदो हां। उन सहाबी इहो फरमायो, बिनी जहाननि जे सरदार फरमायो, मुंहिंजा सहाबी हिन दुनिया में जेको जैसा मोहब्बत कंदो क़यामत में उहो उन सां गॾु हूंदो। तहां असांजी हुजूर सां मोहब्बत आहे, इन मोहब्बत जे सदके क़यामत जे ॾींहुं असां हुजूर सां गॾु हूंदासीं। बावाज़ बुलंद चओ इंशाअल्लाह। हाँ, अल्लाहु अकबर कबीरा। सहाबा जी मजलिस हुई, बिनी जहाननि जो सरदार मिंबर ते जलवे अफरोज हुयो। हजरत अबू बकर भी बैठो हो, हजरत उमर भी बैठो हो, हजरत उस्मान भी बैठो हो, हजरत अली भी बैठो हो। सैयदन फरमायो, मुझा सहाबियो मूंखे हिन तहां जी दुनिया मां टे शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। सैयदन फरमायो, मुझा सहाबियो मूंखे तहां जी दुनिया मां टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। बिनी जहाननि जो सरदार फरमायो, मूंखे तहां जी दुनिया मां, ईअं न फरमायो हिन दुनिया मां, मुंहिंजी दुनिया मां इहो पैगाम हो तहां असांजे लाइ, जहान फानी थव, आखिरत बका जन्नत में थव, नेकियूं कंदौ त मां मोहम्मद सां जन्नत में गॾु हूंदौ, गुनाह कंदौ त पोइ तहां जो ठिकाणो जहन्नम। अल्लाहु अकबर कबीरा। सैयदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी ते नजर कर। साईं जन बख्शल बख्शायल हा, जैसे करे रब सॼी कायनात खे ख़लकियो, साईं जन त सॼी सॼी रात मुसल्ले ते बीठा हूंदा हा। अम्मा आयशा साईं फरमाए थी, एक दफ़ो साईं जन एतिरो ड्रिघो सजदो कयो, एतिरो ड्रिघो सजदो कयो, एतिरो ड्रिघो सजदो कयो जो मां आयशा समझन साईं जन भला फानी जहान छॾे विया छा? मां साईं जन जे पेरनि मुबारकनि ते हथ हयमि, मूंखे हरकत महसूस थी, मां समझम न साईं जन हिन फानी जहान में आहिनि। असां नमाज जी पाबंदी करण लाइ तैयार न आहियूं। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे पंहिंजे महबूब जे नक्शे कदम ते ज़िंदगी बसर करण जी तौफीक नसीब फरमाए। उन मदीने वारे साईं जो जिक्र निकतो आ, जिन लाइ रब साईं कलाम मुक़द्दस में फरमाए थो, क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा, क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समा। ओ मुझा महबूब जॾहिं तू आसमान जी तरफ ॾिसंदो आ त मां अल्लाह तुंहिंजे चेहरे जो दीदार कंदो हां। मुझे उन साईं जो जिक्र खैर निकतो आ, जंहिंजे घर वारनि जे बारे में रब साईं कलाम मुक़द्दस में फरमाए थो, या अय्युहन नबिय्यु कुल लि अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन। मुझे उन साईं जो जिक्र खैर निकतो आ, जंहिंजे हथनि जे बारे में रब साईं कलाम मुक़द्दस में फरमाए थो, इन्नल्लज़ीना युबाइऊनका इन्नमा युबाइऊन अल्लाह। मुझे उन साईं जो जिक्र खैर निकतो आ, जंहिंजे बारे में रब साईं कलाम मुक़द्दस में फरमाए थो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। मुझे उन साईं जो जिक्र खैर निकतो आ, जंहिंजे शहर जे बारे में रब साईं कलाम मुक़द्दस में फरमाए थो, ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद। चओ न सुभान अल्लाह। मुझे उन साईं जो जिक्र खैर निकतो आ, जंहिंजे बारे में रब साईं कलाम मुक़द्दस में फरमाए थो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। कह चवण वाले चो न, सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा? सरकार दो आलम के रुख पर अनवार का आलम क्या होगा? जब
जब जुल्फ का जिक्र है कुरान में रुखसार का आलम क्या होगा। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। बट जी आयो अन्य इब्तदा ही न थिया। नारे तकबीर शाने मुस्तफा, नारे तकबीर शाने मुस्तफा, जमाले मुस्तफा, कमाले मुस्तफा, नारे तकबीर। मेराज की शब जब अल्लाह ने महबूब अपने को बुलवाया। सोचो तो सही उन दोनों में गुफ्तार का आलम क्या होगा। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर, उमर, उस्मान, अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। जिस वक्त हलीमा की गोदी अनवार खुदा से रोशन थी, उस वक्त हलीमा दाई के घर बार का आलम क्या होगा। खाई है कसम खुद कुरान असहाब के दौड़ते घोड़ों की। असहाब का जब ये आलम है सरकार का आलम क्या होगा। अबू बकर इधर, उस्मान इधर, किस्मत अली, किस्मत उमर। इन जगमग जगमग तारों में, इन जगमग जगमग तारों में महताब का आलम क्या होगा। अल्लाहु अकबर कबीरा। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, लगे तो ये भी अमेरिका जी साजिश है। लाउडन में चंगन भलन जवान जी दबर था चले। सैयन फरमायो मुझा सहाबियो चंद सयूं तहां के समझाण आयो। हां तवज्जो सा वेहो। मुखे तहां जी दुनिया में टे शयूं पसंद है। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं उहे टे शयूं केड़ी आहिनि। सैयन फरमायो मुझा सहाबियो हिकु तहां जी दुनिया में मुखे खुशबू ॾाढी वणंदी आहे। हा मदीने वारो साईं जंहिंजो जिस्म खुद मुअत्तर हो। रब्बे मोहम्मद जो कसम अम्मा आमना साइड फरमाए थी जरे बिनी जहान जो सरदार मुझे पेट में हो। मां आमना जो सजो जिस्म मुअत्तर हो। अम्मा आमना साइड फरमाए थी जरे मां घर का बाहर निकरंदी हम मक्के जी सख्त गर्मी मुखे तंग कंदी ही। आसमान ता हिकु ककर मां आमना जे मथा हलंदो हो। अम्मा आमना साण फरमाई थी जरे मां खूह जे पानी भरण ला विधी हम खूह जो पानी तरे में हुंदो हो। जरे मां खूह जे मथा पूछंदी हम खूह जो पानी बिनी जहान जे सरदार जी बरकत जे करे किनारन ते अची मां आमना जो इस्तकबाल कंदो हो। साईं जन मदीने जी घिटिन मां गुजरंदा हा त घिटियो खुशबू थी वेंदियूं। मदीने वारो साईं फरमाए तो मुझा सहाबियो मुखे तहां जी दुनिया मां हिकु खुशबू ॾाढी पसंद आहे। तने आलिम चवंदा आहिनि ईदन जो मौक़ो हुजे, जुमे जो मौक़ो हुजे, विहजी सिंजी धोतल कपड़ा पाई जिस्म ते खुशबू हणी चो छो त साईं जन जी सुन्नत आहे। साईं जन फरमायो मुखे तहां जी दुनिया मां नेक घर वारी ॾाढी पसंद आहे। आज पंजाब वारनि बिल पास करे नेक घर वारनि खे बदबख्त बनाए छॾियो। इन बिल खां पोइ का औरत मुर्स जी इज्जत कंदी, मुर्स जी एहतराम कंदी। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पाकिस्तान आजाद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे नाले ते थियो। पाकिस्तान जो आईन त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे तहत जमियत उलमा इस्लाम बढ़ायो, लेकिन कानून सब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे उबतर। गाजी मलिक मुमताज कादरी के फाही ते फंडे ते चाढ़ियो वियो, लेकिन को इन्हनि खां पुछण वारो आहे
त हिन वक्त पाकिस्तानी अदालतुनि में 4-5 माण्हू उहे जिन खे फाही जी सज़ा अची चुकी आहे, जेके गुस्ताख़ रसूल आहिनि, लेकिन उन्हनि खे आराम सां ठठनि सां जेल में रहियो पियो। लेकिन जेको आशिक़ रसूल हुयो, जंहिं हुज़ूर जे क़ौल ते अमल कयो, जंहिं फरमायो मदीने वारा साईं मूंखे सॼी दुनिया खां, मुंहिंजे आल खां, मुंहिंजे औलाद खां, मुंहिंजे अब्बे खां, मुंहिंजी अम्मड़ खां, मदीने वारा साईं मुंहिंजी पंहिंजी जान खां तूं मोहम्मद मीर वधीक मिठो आहे। उन हिकिड़े गुस्ताख़ रसूल खे जहन्नम रसीद कयो। हिननि ज़ालिमनि मलिक मुमताज़ क़ादरी खे फाहीअ जे फंदे ते चाढ़ियो। मां तहां खां पुछां थो, छा मलिक मुमताज़ क़ादरी खां पोइ तहां हुज़ूर जे नामूस जी हिफ़ाज़त न कंदव? केड़ा केड़ा हुज़ूर जे नामूस जी हिफ़ाज़त कंदा इंशाअल्लाह। शाने मुस्तफा गुलामी रसूल में, गुलामी रसूल में ललकार है, ललकार है, ललकार है, ललकार है। नारे तकबीर। रब्बे मोहम्मद जो कसम, असा जो बच्चो बच्चो नामूस रसालत ते पंहिंजो सीनो खोलियो बीठो आ। हाँ, हर शय बर्दाश्त करे सके थी, लेकिन तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत ते, ख़त्म नबूवत जे मुआमले ते कंहिं बि ॻाल्हि खे बर्दाश्त न कयो वेंदो। अॼु वाइदो कयो, जेकर हिकायत मिल्लत इस्लामिया असांखे मैदान ते अचण जो हुकुम ॾियो, मैदान ते निकिरबो। नारे तकबीर। विरण जो हुकुम थियो, विड़बो। कायदे जमीयत कदम बढ़ो, कायदे सिंध कदम बढ़ो, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। बिल पास कयो अथऊं पंजाब में, जेकॾहिं कंहिं माईअ खे पंहिंजो मुड़ुसु दड़को ॾींदो, उहा माई थाणे ते फोन कंदी, बाबा जल्दी कयो मूंखे पंहिंजो मुड़ुसु दड़को ॾिनो आहे, मुंहिंजे मुड़ुस खे खंबियूं थाणे ते खणी वञो, बग़ैर FIR जे, बग़ैर NC जे, बग़ैर कंहिं रिपोर्ट जे पुलिस उनखे खणी वेंदी। मां तहां खां पुछां थो, छा मुड़ुस एतिरा बेग़ैरत थी विया आहिनि जंहिंजी घरवारी थाणे ते फोन करे पंहिंजे मुड़ुस खे गिरफ़्तार कराईंदी, इहो मुड़ुस 2 ॾींहंनि खां पोइ आज़ाद थी पंहिंजी घरवारी खे पंहिंजी घरवारी तस्लीम कंदो, पंहिंजी घरवारी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण तस्लीम कंदो? ये घर ठहंदा या घर ड्रहंदा? हे यूरोप जा कानून था आणनि, असां इन्हनि जे कानूननि खे पंहिंजे पेर जी ठोकर ते रखी उॾायूं था। उहे कानून पास थींदा जेके हुजूर जे शरीयत जे मुताबिक हूंदा। उन्हनि कानूननि ते अमल कंदो इंशाअल्लाह। जेकॾहिं हिन पंजाबनि पंहिंजा कानून वापसि न वरिता त जमीयत उलमा इस्लाम जा 14 जवान हुजूर जी शरीयत जा ख़ातिर मैदान ते अची करे इन्हनि जी हुकूमत खे नस्तो नाबूद बणाईंदा। हिते उहे कानून पास थींदा जेके हुजूर जी शरीयत जे मुताबिक हूंदा। अल्लाहु अकबर कबीरा। साईं फरमायो, मुंहिंजा सहाबियो, हिकु मूंखे खुशबू ॾाढी पसंदि आहे, ॿियो मूंखे नेक घरवारी ॾाढी पसंदि आहे। अॼुकल्ह घरनि में घर हलण जो रुझान घटिजी वियो आहे, ज़ाल मुड़सनि में झेड़ा वधी विया आहिनि, हिकु घरनि मां बिस्मिल्लाह जो माहौल घटिजी वियो आहे। हिकु बुज़ुर्ग हिकु आलिम जे घरां के साथी ॿुधायो, चई वो बुज़ुर्ग नालो खण मुनासिब न आहे। वो बुज़ुर्ग ख्वाब में आयो, फरमाई बेहंद त बेहंद मुझे घर मां भी तहां बिस्मिल्लाह के खत्म करे बरकत खत्म करे छॾी। बिस्मिल्लाह जी एडी वडी फजीलत आ। को कम माण्हू उथे बिस्मिल्लाह, माण्हू हले बिस्मिल्लाह, वेहे बिस्मिल्लाह, मिले बिस्मिल्लाह, खाए बिस्मिल्लाह, पिए बिस्मिल्लाह। खुदा जो कसम वडियूं बरकतूं आहिनि। ऐं ॿियो, अगे निकाह शादियूं थींदियूं हुयूं मस्जिदनि में, ऐं हाणे शादियूं थियनि थियूं शादी लाननि में। अगे उन्हनि निकाहनि ते बुज़ुर्ग ईंदा हुआ, आलिम सगोरा ईंदा हुआ, मौलूदा ईंदा हुआ। अॼु निकाहनि ते तव्हांजा गाननि ॻाइण वारा ईंदा, तव्हांजूं रंडियूं नचण वारियूं ईंदियूं, तव्हांजा खदड़ा डांस करण वारा ईंदा। मस्जिद सां तू शादी हाल खे कीअं थो भेटे? मस्जिद जो वॾियूं बरकतूं आहिनि। अॼु वाइदो कयो त तव्हां शादियुनि जो इंशाअल्लाह इहतिमाम मस्जिदनि में कंदो। खुदा जो कसम मस्जिदनि में निकाह थींदो, इन जी बि तमामु वॾी बरकत आहे।
साईं जन फरमायो ॿियो मूंखे नेक घरवारी ॾाढी पसंदि आहे, ॿिनी जहाननि जे सरदार फरमायो टियों मूंखे नमाज़ ॾाढी पसंदि आहे। वाइदो कयो त नमाज़ जी पाबंदी थींदी इंशाअल्लाह। अल्लाह साईं तहां खे अजुर ॾींदो। जॾहिं साईं जन पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कयो, हज़रत अबू बकर उथी बीठो। साईं मूंखे बि हिन दुनिया मां टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। सुहिणो अबू बकर जंहिं लाइ रब साईं कलाम मुक़द्दस में फरमायो इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह, इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। मुझो उहो अबू बकर जंहिं लाइ रब साईं कलाम मुक़द्दस में फरमायो वसयुजन्नबुहुल अतक़ा अल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ यर्ज़ा। चौन सुब्हानल्लाह। मुझो उहो अबू बकर जॾहिं रब जा सलाम ईंदा हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुख़रिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर व कान बिल मुमिनीन रहीमा। मुझो उहो अबू बकर जंहिं वॾी उमिरि में सभ खां बि पहिरियां ॿिनी जहाननि जे सरदार जे हथनि ते बैयत करे साईं जन जे ग़ुलामीअ खे तस्लीम कयो हो। मुझो उहो अबू बकर जंहिं सभ खां पहिरियां काबतुल्लाह जे दरवाज़े ते बीही अल्लाह जे क़ुरान जा तराना ॻाया हा। मुझो उहो अबू बकर जंहिं जे दरवाज़े ते ॿिनी जहाननि जो सरदार पाण हली आयो हो। अल्लाहु अकबर कबीरा। मुझो उहो अबू बकर जेको ग़ार सौर में हिजरत वारी रात साईं जन खां अॻ में दाख़िल थियो हो। मुझो उहो अबू बकर जे ॿिनी जहाननि जी सरदार जी मोहब्बत में नांग जी डंगनि खे पंहिंजे जिस्म ते बर्दाश्त कयो हो। सुभान अल्लाह में सुस्ती न हुजण खपे। मुझो उहो अबू बकर जंहिंजी कुंवारी न्याणी ॿिनी जहाननि जे सरदार जे निकाह में आई हुई। मुझो उहो अबू बकर जंहिंखे ॿिनी जहाननि जे सरदार पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे मुसल्ले जो इमाम बणायो हो। मुझो उहो अबू बकर जंहिंजे कढ ॿिनी जहाननि जे सरदार पाण नमाज़ अदा कई हुई। अल्लाहु अकबर कबीरा। मुझो उहो अबू बकर जेको मुसलमाननि जो ख़लीफ़ो अव्वल बणियो हो। अल्लाहु अकबर कबीरा। साईं मूंखे बि टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। साईं जन फरमायो अबू बकर बयान कर। हज़रत अबू बकर फरमायो साईं हिकु अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो तहांजो हुजे। कबीरा सोच त सही हिजरत वारी रात जॾहिं हज़रत अबू बकर जी गोद ॿिनी जहाननि जे सरदार जे लाइ विहाणो बणी हुई। साईं जन हज़रत अबू बकर जी गोद में पंहिंजो चेहरे अंदर रखी आरामी थिया हा। सोने अबू बकर ॿिनी जहाननि जे सरदार जे चेहरे जो दीदार कीअं कयो हूंदो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अबू बकर फरमाए थो साईं अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो तहांजो हुजे। साईं माल मुंहिंजो हुजे ख़र्च करण जे लाइ हथ तहांजा हुजनि। साईं न्याणी मुंहिंजी हुजे राणी तहांजी हुजे। अल्लाहु अकबर कबीरा। कंहिं चवण वारे चयो न परवाने को चिराग बुलबुल को फूल बस, परवाने को चिराग बुलबुल को फूल बस, सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया, सहाबे पाक मुस्तफा को हक ने क्या जिगर दिया, के बहर दीन पे धड़क सबने मालो जर दिया, किसी ने निस्फ घर दिया किसी ने सुल्स जर दिया, मगर आयशा के बाप ने दिया तो इस कदर दिया, खुदा के नाम के सिवा जो कुछ ताला के धर दिया। अल्लाहु अकबर कबीरा। हजरत अबू बकर गाल खत्म कई। मुझो अबू बकर वेठो ही न हुयो तो हजरत उमर उठी बीठो। साईं मूंखे भी हिन दुनिया में टे शयूं ॾाढियूं पसंद आहिनि।
हजरत उमर कोठ वली मोहम्मद बुर्ड़ो जा गैरतमंद मुसलमान उहो उमर जेको बिनी जहान जे सरदार जी मुराद हुई। साईं दुआ गुरी ही अल्लाहुम्मा अइज़िल इस्लाम बि उमर इब्न अल खत्ताब औ बि उमर इब्न हश्शाम। ओ मुझा अल्लाह इस्लाम कमजोर आ, कुफर मजबूत आ। ओ मुझा अल्लाह इस्लाम जी सर बुलंदी जला, इस्लाम जी बका जला, इस्लाम जी मजबूती जला। या उमर के मुसलमान कर या अबू जहल के मुसलमान कर। हाँ साईं जन पंजा हथड़ा मुबारक हेठ न क्या हा जिब्राइल पहुंची वियो। साईं रब फरमाए थो अबू जहल जे मुकद्दर में इस्लाम आहे ही कोन, उमर अन करीब तहां जे कदमन जो गुलाम बन। वली मोहम्मद बोलो जा गैरतमंद मुसलमान सवा लख सहाबा मुझे साईं जा मुरीद थई, उमर मुझे साईं जी मुराद थई। वो उमर जंहिं नारा हणी बिने जहान जे सरदार जी गुलामी के तस्लीम क्यों हो। मुझो उहो उमर जंहिंजे अचण खां पोइ मुसलमाननि जे लाइ काबतुल्लाह जा दरवाजा खुलिया हा। मुझो उहो उमर जंहिं रस्ते तां गुज़रंदो हो शैतान रस्तो छॾे भॼी वेंदो हो। मुझो उहो उमर जंहिं बिनी जहान जे सरदार फरमायो अन खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी लौ कान बादी नबिय्युन लकान उमर। मदीने वारे साईं फरमायो मां आखिरी नबी हां, मूंखां पोइ ॿियो कोई नबी कोन है। जेकॾहिं मूंखां पोइ ॿियो को नबी अचणो हुजे हा त उहो मुझो उमर हो। जॾहिं अम्मा आयशा ताहिरा सिद्दीका आबिदा ज़ाहिदा अफीफ़े काइनात मरियम इस्लाम उम्मुल मोमिनीन जे मथा ज़ालिमन तोहमत हई। साईं जन मस्जिद नबूवी में वेठा हिन, सहाबा इकराम वेठा हिन। साईं जन सख्त परेशानी जे आलम में हिन। साईं जन सहाबा सा मशवरो था कन, को सहाबी केड़ो मशवरो थो दे, को सहाबी केड़ो मशवरो थो दे, को सहाबी केड़ो मशवरो थो दे। जॾहिं अमीर उमर जो वारो आयो हजरत उमर फरमायो साईं जवाब ॾियण खां पहिरियां तहां खां हिकिड़ो सवाल आहे। साईं तहां अम्मड़ आयशा सां शादी पंहिंजी मर्जी सां कई ही या अल्लाह जी मर्जी सां कई? सुभान अल्लाह जी बोली में सुस्ती न हुजण खपे। हाँ जॾहिं अमीर उमर इहो सवाल कयो रब्बे मोहम्मद जो कसम बिनी जहाननि जे सरदार जी अशद आंगुर मथे हली वई। जॾहिं साईं जन अशद आंगुर मथे कई त अमीर उमर चो साईं इन्हनि मुनाफिकनि जो इल्जाम आहे, साईं बहतान आहे। मां उमर खे इजाज़त ॾियो त इन्हनि मुनाफिकनि जो सिसियूं तड़का धार कया। उमर ज़मीन ते इहे लफ़्ज़ अचा हा। हज़रत उमर फरमायो हो सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम, सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। जॾहिं रब जिब्राइल खे मोकिलियोगा, जब रब कुरान खे नाज़िल कियोगा, रब कुरान में इहे ही लफ़्ज़ नाज़िल किया सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। जहानन जो सरदार नबीग, नबीयन जो पगदार नबीग, कायनात जो महदार नबीग, अल्लाह जो दिल पर नबीयन जो अफसर, शाफिए महशर, साक़िए कौसर, बुलंद बाला कदर, रहमत जो समंदर, मदीने वारो साईं काबतुल्लाह जो तवाफ तो करेगा। हजरत उमर साईं जन सा गदाग जॾहिं काबतुल्लाह जे तवाफ में फारिग थियागा। हजरत उमर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं मां उमर जी दिल थी थे मकाम इब्राहिम ते तू नफिल जो अदा किया। बिनी जहानन के सरदार फरमायो उमर अल्लाह जो हुक्म नाज़िल नाहे थियोगा, एड़े किस्म जो ऑर्डर नाहे मिलियोगा। ओ उमर रब जे हुक्म का बगैर मकाम इब्राहिम ते बरका तू नफिल नथा अदा करे सघाऊं। गुफ्तगू हले पी, रब जिब्राइल के मोकलियो, रब कुरान मोकलियोगा। व इज़ जअलनल बैत मसाबतल लिन्नासि व अमनागा वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला। ओ मुझा महबूब है, मुझे उमर जी दिल थी चाहे मकाम इब्राहिम ते बरकातू नफिल अदा किया। मुझा महबूब अॼु खां पोइ जेको भी काबतुल्लाह जो तवाफ कंदो मकाम इब्राहिम ते बरकातू नफिल जरूर पढ़ंदो। जेका हाजी विया आहिनि उनखे ख़बर हूंदी तवाफ खां पोइ मकाम इब्राहिम ते बरकातू नफिल पढ़बो। इहो तहां असांखे हज़रत उमर जे सदक़े मिलियो।
अल्लाहु अकबर कबीरा कह चवण वारे चोन उमर काबिल उमर कबूल उमर मकबूल उमर कबूल उमर काबिल उमर मकबूल उमर दुआए पैगंबर उमर मुरादे रसूल किसे का खबर कैसा इंसान है ये अरे आप ही अपनी पहचान है ये बहादुर है शेरे बबर है मगर अहले दिल और अहले नजर है लरसता है बातिल का तूफान उससे लरसता है बातिल का तूफान उससे बहुत दूर रहता है शैतान उससे अल्लाहु अकबर कबीरा अमीर उमर उठी बीठो सही मुखे भी टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि साईं फरमायो अमर बयान कर हज़रत उमर फरमायो साईं हिकु अमर बिल मारूफ ॿियो नही अनिल मुनकर अमर बिल मारूफ माना नेकीअ जो कमु करणु नही अनिल मुनकर माना गुनाह खां बचणु ऐं टियों साईं मूंखे सादा कपड़ा ॾाढा वणंदा आहिनि अल्लाहु अकबर कबीरा मुख्तसर कंदो हला जने बैतुल मुक़द्दस जी फतह जो वक्त आयो उतां जे काफरन मुसलमानन जे कोर कमांडरन खे चयो असां जे तौरात में असां जे इंजील में बैतुल मुक़द्दस जे फातिहा जूं निशानियूं लिखियल आहिनि तहां पंहिंजे अमीरुल मोमिनीन खे घुरायो जेकॾहिं उन जूं निशानियूं असां जे किताबन जे मुताबिक़ हूंदियूं पोइ बग़ैर जंग जे असां बैतुल मुक़द्दस जूं चाबियूं उन्हनि जे हवाले कंदासीं पर जेकॾहिं उहे निशानियूं तहां जे अमीरुल मोमिनीन में न हूंदियूं त पोइ तेसी ताईं बैतुल मुक़द्दस फतह नथो थी सघे जेसि ताईं उहो शख्स न अचे उतां जे कोर कमांडर ने हज़रत उमर ॾे ख़त लिखियो साईं बैतुल मुक़द्दस जा काफ़िर हीअ ॻाल्हि था कनि अमीर उमर मदीने खां रवानो थियो हज़रत उमर जॾहिं रवानो थियो घोड़ा भी बीठा हा शाही लिबास में मौजूद हा साथन हज़रत उमर खे चयो साईं बैतुल मुक़द्दस जी फतह जो मामलो आ वॾे पाए जा काफ़िर आहिनि साईं ता उठ के छड़ियो तहां शाही घोड़े ते सवार थी वञो साईं तहां जे कपड़न खे चतियूं आहिनि साईं शाही लिबास पाए वञो रब्बे मोहम्मद जो कसम अमीर उमर चयो चे मुंहिंजा साथियो हिनन काफ़िरन जे करे मां ॿिन्ही जहानन जे सरदार जी तरबियत खे कीअं छॾियां अल्लाहु अकबर कबीरा अमीर उमर सां गॾु हिकिड़ो गुलाम हलियो अमीर उमर गुलाम खे चयो हितां हिन उठ ते मां तूं सवार थिया उठ जी महार खे तूं पकड़ फलानी मंजिल ताईं तूं काहे हल वरी तूं उठ ते सवार थी मां उठ जी महार पकड़े हलंदुमि जॾहिं बैतुल मुक़द्दस ते पहुचण जो वक्त आयो बैतुल मुक़द्दस साम्हूं हो इत्तिफ़ाक़ सां गुलाम जो उठ ते सवार थियण जो वक्त हो अमीर उमर जो महार पकड़ण जो वक्त हो गुलाम चयो उमर साम्हूं काफ़िर बीठा आहिनि बैतुल मुक़द्दस साम्हूं आ उमर मुनासिब न आहे मां गुलाम उठ ते सवार थिया उमर मां पंहिंजो वारो तोखे ॾियां थो हिन उठ ते सवार थी अमीर उमर गुलाम खे चयो मुंहिंजा गुलाम उमर हर शइ बर्दाश्त करे सघे थो पर पंहिंजी ज़बान तां फिरी नथो सघे उमर मंजिलियूं तय कयूं हिन उमर महार पकड़े हलंदो मुंहिंजो गुलाम उठ ते सवार थी हलंदो रब्बे मोहम्मद जो कसम जॾहिं बैतुल मुक़द्दस जे दरवाज़े ते पहुता गुलाम उठ ते सवार हो अमीर उमर जे हथ में उठ जी महार हुई अमीर उमर जे कपड़न ते चकियूं लॻल हूं काफ़िरन पंहिंजा किताब खोलिया उन्हनि किताबनि में इहे ई निशानियूं हूं जेको बैतुल मुक़द्दस के फतह कंदो मुसलमान जो अमीरुल मोमिनीन उन जे कपड़न ते चतियूं हूंदियूं वो पाण प्यादल उठ जी महार पकड़ियल हूंदो उन जे उठ ते उन जो गुलाम सवार हूंदो काफ़िरन बगैर जंग जे बैतुल मुक़द्दस जूं चाबियूं अमीर उमर जे हवाले करे छॾियूं अल्लाहु अकबर कबीरा हज़रत उमर पंहिंजी ॻाल्हि ख़त्म कई हज़रत उमर वेठो ई मस हज़रत उस्मान उथी बीठो साईं मूंखे भी हिन दुनिया मां टे शयूं पसंदि आहिनि रब्बे मोहम्मद जो कसम सोहणो उस्मान ग़रीबन जो गमखार हो मिस्कीनन जो मददगार हो यतीमन जो यार हो हाँ अलाए केतरन ग़रीबन जी किफ़ालत कंदो हो
जिन बिनी जहान जे सरदार फरमायो मदीने में मुसलमानन जे लाइ को पानी जो बंदोबस्त करे, को हिन खुही के खरीद करे, वो उस्मान हो जे उन खुही के खरीद कयो हो। उन खुही मां मुसलमानन के भी पानी पीने की इजाजत हुई त काफरन के भी पानी पीने की इजाजत हुई। वो उस्मान, उन उस्मान जो 40 ॾींहं काफरन पानी भी बंद कियो हो, खादो भी बंद कियो हो, पीण भी बंद कियो हो। 40 ॾींहं सोने उस्मान बुख ते उन ते रोज़ा रखिया हा। ऐं जंहिं वक़्तु सोने उस्मान जे नूरानी चेहरे खे सिसीअ खां धड़ खां धार कयो वियो हो त उन जे रत जो हिकु कतरो क़ुरान पाक जे हिननि आयतुनि ते किरियो हो, फसयकफीकहुमुल्लाह, पोइ उन्हनि जे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे। सुनो उहो उस्मान जेको पहिरियां रुगो उस्मान हो, हुजूर जूं बनियानियूं सोने उस्मान जे घर में आयूं त उस्मान ज़िन्नूरैन बणिजी वियो। हा, ज़िन्नूरैन माना बिन नूरन वारो वो सोनो उस्मान जंहिंजे करे सुलह हुदैबिया जे मौके ते 1500 सहाबा के जन्नत जी टिकट मिली। रब साईं कलाम मुक़द्दस में फरमायो, लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहता अश-शजरा। चौना सुभान अल्लाह। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनका तहता अश-शजरा फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अनज़ल अस-सकीनता अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। ओ मुझा महबूबा सोने उस्मान जे पलांद जिलाए जिन तुझे सहाबन तुझे हथन ते बैयत कया मा अल्लाह उन्हनि खे जन्नत जी टिकट थो ॾिया। कई शायर चवण वारे चोन अबू बकर उमर के बाद आली शान उस्मान है। लगे तो थकजी पिया हो, वटजी पिया हो, खुदा जो कसम चलो दुआ घुरा हाणे जो हाणे सुभान अल्लाह में सुस्ती न हुजण खपे। जेतिरो मां ॻाल्हायां तो थोड़ो तव्हांजो बि हक़ ॻाल्हायो। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा। हिनन के निंद्र वठी वई आहे। लगाते थे जब नारा, लगाते थे जब नारा तो खैबर तोड़ देते थे। नारे थे दरिया को हुक्म देते थे, दरिया को तो रास्ता छोड़ देते थे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। सुने उस्मान जे करे 1500 सहाबा के अल्लाह से जन्नत जी टिकट दी। अल्लाह अकबर कबीरा कह चौन वारे चोन अबू बकर उमर के बाद आली शान उस्मान है। अलम बरदार ईमान जामे कुरान उस्मान है। वो है सालिस खलीफा हजरत महबूब रहमा के और अहयाहुम के मिस्ताक अजीम शान उस्मान है। फरिश्ते जिनसे शर्माते, नबी जिनसे हया करते, हया में सबसे बढ़कर कामिले ईमान उस्मान है। अल्लाह अकबर कबीरा साईं मुखे भी हिन दुनिया में 3 शयूं पसंद है साईं। हिकु मुखे गरीबन के खाधो खाराइण ॾाढो वणंदो आहे। ईद जो ॾिहाड़ो हो, सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद जी नमाज लाइ तैयार थिया, घर खां ॿाहिर वञनि पिया। अम्मा आयशा साईं फरमायो साईं ईद जो ॾिहाड़ो आहे, गरीब मिस्कीन यतीम ॿार ईंदा आहिनि, ईद खां पोइ असां सां गजी मानी खाईंदा आहिनि, घर में पचाइण जे लाइ कुछ मौजूद कोन है, कुछ पैसा ॾियो त ॿाहिरां कुछ खाधे पीते जो सामान घुरायूं। अल्लाह अकबर कबीरा। बिनी जहान जे सरदार फरमायो आयशा मूं वटि कुछ भी कोन है। साईं चई साईं घर खां ॿाहिर तशरीफ फरमा थिया, साईं ईदगाह जी तरफ हलिया विया। जॾहिं ईद जी नमाज खां फारिग थी मदीने वारो साईं घर तशरीफ फरमा थियो। साईं ॾिठो त घर में महफिल लगी पई आहे, यतीम मिस्कीन गरीब ॿार खाधो था खाइनि वेठा। साईं चयो आयशा घर में कुछ खाइण जे लाइ मौजूद ही कोन हो, कॾहिं बंदोबस्त थियो? अम्मा आयशा फरमायो साईं तहां नमाज ते वियो, पोयां तहां जे गुलाम
हज़रत उस्मान तहां जी हर घर वारी जे लाइ हिकिड़ो उठ सामान सां भरियल हदे जी तौर मोकिलियो। साईं हज़रत उस्मान जे ॾिनल सामान मां हे बंदोबस्त थियो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उस्मान फरमायो साईं हिकु मूंखे ग़रीबन खे खाधो खाराइण ॾाढो वणंदो आहे साईं, ॿियो मूंखे उघाड़नि खे कपड़ा पाराइण ॾाढो वणंदो आहे साईं, टियों मूंखे क़ुरान पाक जी तिलावत करणु ॾाढी वणंदी आहे। अल्लाहु अकबर जो मर्तबो था ॾिसो। कंहिंजी शहादत जी गवाही उहुद जो मैदान ॾींदो, कंहिंजी शहादत जी गवाही बदर जो मैदान ॾींदो, कंहिंजी शहादत जी गवाही निमाज़ ॾींदी, मुंहिंजे उस्मान जी शहादत जी गवाही रब जो क़ुरान ॾींदो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उस्मान वेठो ई मस, हज़रत अली उथी बीठो। साईं मूंखे बि हिन दुनिया मां टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। सुहिणो अली, एक दफो सुनो हसन ऐं सुनो हुसैन बीमार थी पिया। साईं अम्मा फातिमा जे घर तशरीफ फरमा थिया। साईं जन चंद तहां बास बासियो त अल्लाह साईं तहां जे बचड़नि खे शफा ॾींदो। हज़रत अली ऐं अम्मा फातिमा बास बासी त अल्लाह साईं असां जे बचड़नि खे हसनैन खे यानी सुहिणे हसन ऐं सुहिणे हुसैन खे शफा ॾे, असां 3 रोज़ा रखंदासीं। तहां असांजी बास छा आहे? छोकरो बीमार थी पियो, ख़ुशि थिए त कलंदर जी मज़ार ते पिर चाढ़बो। हाँ साईं, छोकरो ख़ुशि थियो कलंदर जी मज़ार ते पकड़ो कोइबो। हाँ साईं, छोकरो ख़ुशि थियो कलंदर जी मज़ार ते गुल उछलबा। रब्बे मोहम्मद जो कसम बास हिकु अल्लाह जी हूंदी आहे। हाँ बास कंहिंजी हूंदी आहे? नज़र नियाज़ जे लाइ केरा, बास जे लाइ केरा। कंहिं बुज़ुर्ग लिखियो पंहिंजे किताब में, जेको बि हिन दुनिया मां वियो आहे जहान फानी आहे, कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। सॼो जहान फानी आहे, बका हिक रब जी ज़ात खे आहे। हिक बुज़ुर्ग लिखियो, कोई पीर, कोई फकीर, कोई वॾो मोमिन, कोई ज़ाकिर ज़वार, कोई अबदाल, जंहिं बि हिन फानी जहान खे छॾियो आहे उहो पाण चैन कुलनि जो मुहताज थियो। जंहिं हिन फानी जहान खे छॾियो आहे उहो पाण चैन कुलनि जो मुहताज थियो आहे। जेको फानी जहान खे छॾण खां पोइ चैन कुलनि जो मुहताज थो थिए त इहो अल्लामुल ग़ुयूब कहरा, इहो वाजिबुल वजूद कीया, इहो मुख्तार कुल कीया। उहो अल्लाह हुआ जेको हर शइ खां पाक आहे। हाँ रब निंड खां भी पाक, खाइण खां भी पाक, पीअण खां भी पाक। रब जो न को अब्बो न को अम्मा। हाँ वो रब। हाँ दुआ कयो त अॼु असां रब जा थींदासीं इंशाअल्लाह। हाँ चवण वारो जो जंहिंजो रब तंहिंजो सभु। हज़रत अली अम्मा फातिमा बास बासी त असांजा बचड़ा ख़ुशि थियनि, असां 3 रोज़ा रखंदासीं। जॾहिं अल्लाह साईं ॿिन्ही बचड़नि खे शफ़ा ॾिनी त अम्मा फातिमा ऐं हज़रत अली रोज़ा रखिया। पहिरियों रोज़ो रखियो, शाम जो वक़्तु थियो, इफ्तार जो वक़्तु थियो, खाधो साम्हूं पियो आहे, मुअज़्ज़िन जी आज़ान जो इंतज़ार आहे। दर तां आवाज़ आयो, मिस्कीन हाँ, मदीने जो रहवासी हाँ। ख़बर पई आहे त हे सखीअ जो दरवाज़ो आहे, कुछ खाइण जे लाइ मिलंदो। अल्लाहु अकबर कबीरा। अम्मा फातिमा हज़रत अली मशवरो करे सॼो खाधो सुहिणे अली खयो, उन मिस्कीन खे ॾेई आयो। पाण इफ्तार पाणीअ जे गिलास ते कयूं। ॿियो ॾींहुं थियो, बास जो ॿियो रोज़ो रखियूं। शाम जो वक़्तु थियो, रोज़े खोलण जे इंतज़ार में हिन, मुअज़्ज़िन जे आज़ान जो इंतज़ार आहे। दर तां आवाज़ आयो, यतीम हाँ, ॾाढो बुखायल हाँ, ॾाढो सतायल हाँ। ख़बर पई आहे सखीअ जो दरवाज़ो आहे, खाइण जे लाइ कुझु मिलंदो। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ॿिए ॾींहुं बि सॼो खाधो खयो, उन यतीम खे ॾेई आयो। पाण रोज़ो पाणी ते खोलियो। टियों ॾींहुं थियो, बास जो 3 रोज़ो रखियो। रोज़े खोलण जो वक़्तु हो, दरवाज़े खां आवाज़ आयो, क़ैदी हाँ, जेल मां हाणे आज़ाद थियो हाँ, ॾाढो सतायल हाँ, बुखायल हाँ। ख़बर पई आहे त सखीअ जो दरवाज़ो आहे।
खाइण जे लाइ कुझु मिलंदो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु टे ॾींहं पे पंहिंजो सॼो खाधो खयो, उन कैदीअ खे ॾेई आयो। पाण पाणीअ जे गिलास ते इफ्तारी कयूं। रब खे इहो अमल एॾो वणी वियो जो रब कलामे मुक़द्दस में फरमायो वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीना। खत्म तो क्या दिल जी मोहब्बत सा सुभान अल्लाह। वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीना व यतीमा व असीरा। मुझो उहो अली जंहिं लाइ रब साईं कलामे मुक़द्दस में फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। हाँ मुझे साईं जो जाटो अली दिल जी मोहब्बत सा सुभान अल्लाह। शेर खुदा अली, फातिह खैबर अली, सोने हसन जो बाबो अली, सोने हुसैन जो बाबो अली। अल्लाहु अकबर कबीरा। वो सोनो हुसैन जै करबला जी रेगज़ार धरती ते पंहिंजी गर्दन त कटाई पर ज़ालिमन जे अॾो झुकाई न है। कंहिं शाइर चयो न ए करबला की खाक इस एहसान को न भूल, ए करबला की खाक इस एहसान को न भूल के तड़पी है तुझ पे लाशे जिगर गोशे बतूल। इस्लाम के खून से तेरी प्यास बुझ गई, सैराब कर गया तुझे खूने रगे रसूल। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। अल्लाहु अकबर कबीरा। सोने अली फरमायो साईं मूंखे बि हिन दुनिया मां टे शयूं ॾाढियूं पसंदि आहिनि। साईं हिकु मेहमान जी मेहमान नवाज़ी करणु मां अलीअ खे ॾाढी वणंदी आहे। छलने कंहिंजे घर में को मेहमान पहुचे, हाँ साईं चवंदो मस जो घर में मुर्गी कुठी आहे, ज़ालिम पहुतो सॼी मुर्गी हराम करे छॾी, तबाह करे छॾी। खुदा जो कसम मेहमान रहमत थव। मेहमान रहमत थव। मेहमान जे अचण सां घर में बेबरकती न बरकत पैदा थींदी आहे। मेहमान जी इज्जत कयो, एहतराम कयो, छो त सोहणे अलीअ खे मेहमान जी मेहमान नवाज़ी ॾाढी पसंदि हुई। साईं मूंखे हिकु मेहमान जी मेहमान नवाज़ी ॾाढी वणंदी आहे। साईं ॿियो मां अलीअ खे गर्मीअ जा रोज़ा ॾाढा वणंदा आहिनि। अॼु शलन रमज़ान पुॼे, हाँ साईं नफली रोज़ा त रखियासीं रमज़ान अचे थो चङा भला ॾाढनि पटकनि वारा। खुदा जी ज़ात जो कसम चवनि था असांखे रब जो गंजा रोज़ा उहो रखे जेके घर में खाइण पीअण लाइ कुझु मौजूद न हुजे। नमाज जा इस्लाम जा रुकन ही चार हैं, नमाज, रोज़ो, हज, ज़कात। हज उहो अदा करे जेके रब ॾिनो आहे उनखे इस्तिताअत आहे। ज़कात उहो ॾे जंहिंजो निसाब पूरो हुजे, लेकिन नमाज ऐं रोज़ो हर मुसलमान जे मथां फर्ज़ आहे। काॾे था वञूं, कहिड़ो रस्तो इख्तियार कयो आहे? अॼु वाइदो कयो रोज़नि जी पाबंदी थींदी, बावा बुलंद इंशाअल्लाह। साईं मूंखे मेहमान जी मेहमान नवाज़ी ॾाढी वणंदी आहे। साईं मां अलीअ खे गर्मीअ जा रोज़ा ॾाढा वणंदा आहिनि। साईं मां अलीअ खे अल्लाह जे रस्ते में जिहाद ॾाढो वणंदो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। किताबनि खे खोलींदे, किताबनि जो मुतालो कंदे तोखे उलमाए देवबंद जूं शहादतूं नज़र ईंदियूं। उलमाए देवबंद जूं शहादतूं नज़र ईंदियूं। रब जे क़ुरान जी हिफ़ाज़त जे लाइ, हुजूर जी हदीस जी हिफ़ाज़त जे लाइ, हुजूर जी शरीयत जी हिफ़ाज़त जे लाइ रब मोहम्मद जो कसम हुजूर जे दौर खां वठी अॼु ताईं, सहाबा जे दौर खां वठी अॼु ताईं तू हिस्ट्री के खोलींदे, तारीख़ जे किताबनि के खोलींदे तोखे उहे बुज़ुर्ग नज़र ईंदा जेका पक्का पुख्ता देवबंदी, तोखे उन्हनि जूं कुर्बानियूं नज़र ईंदियूं जिन अल्लाह जे रस्ते में रब जे ॿुधायल नक्श कदम ते हलंदे, अल्लाह जे क़ुरान जी हिफ़ाज़त कंदे, हुजूर जी शरीयत जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजे सीननि ते गोलियूं खाधी।
नजराना पेश किया लेकिन रस्ते था हटिया ना। आज वायदो कर आलिमन हुक्म क्यों तो मैदान ते निकरबो इंशाअल्लाह, निकरबो मैदान ते इंशाअल्लाह। सोचे समझी वायदो क्यों घणा एजेंसी जा मानू भी होंदा ताजा नालाक ते पुजंदा इन ता वो पहुंचो तो भाऊ तारिक आहे ओ बाबा खाम खा असा के मारे भी नहीं असा में जोश में चिया से हो जोश में हो बस वायदो करे बैठा से। सोचे समझी वायदो क्यों आलिमन हुक्म क्यों मैदान ते निकरबो इंशाअल्लाह। हाँ पो आखिरी कलिमात बुधो झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो विढ़ंदा हलो, झंडा खणो नारा हणो विढ़ंदा हलो विढ़ंदा हलो। शाम जो ही पोयो पहर झागे चढ़िया आयो झगर हूं सिज ॾिसो किरणा कढिया झोड़ा दर झिला ॾिसो थालन हवेल थरथलो आहे ज़मीन में ज़लज़लो। जडला जी यारी दा हलो उनिया प्यारी दा हलो साथी सवारी दा हलो। झंडा खणो नारा हलो विढ़ंदा हलो विढ़ंदा हलो। बंदूक बम खुद पान तू खड़ो टेक तो पे गन तू जो आगे फौला तो हथ तय में भरे बारूद शद दुश्मन तेरो मार थे दकसान टुकड़ा चार थे थान अंदर कड़काट थे ऐ भूई अंदर भड़काट थे। जडला जी यारी दाग लोग उजला पियारी दाग लोग साथी समारी दाग लो। झंडा खड़ो नारा हलो विढ़ंदा हलो विढ़ंदा हलो। आज वायदो क्यों तो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बुधायल नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी। आज वायदो क्यों तो सोने अबू बकर जे नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी, सोने उमर जे नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी, सोने उस्मान जे नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी, सोने अली जे नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी, सोने हसन सोने हुसैन जे नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी। सवा लख सहाबा जे बुधायल नक्शे कदम ते जिंदगी बसर कबी। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवा सा के काबतुल्लाह जा तवाफ नसीब करे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवा सा के सफा मरवे जी डोड़ नसीब करे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवा सा के मकाम इब्राहिम जा नफिल नसीब करे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवा सा के अरफात मिना मुज़दलिफे जो क़याम नसीब करे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तवा सा के मदीने वाले साईं जे रोज़े अतहर ते दुरूद व सलाम जो नजरानो पेश करने की तौफीक नसीब करे। जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।